ही परीदन शहर जो तालाब है। वार्ड नंबर 2 ऐं 4 जे विच ते ही तमामु पुराणो तालाब है। ही पाकिस्तान ठहण खां अॻु जो तालाब है, जंहिंमें तक़रीबन हैदराबाद खां 3 कलाक ताज़ो पाणी ईंदो हुयो ऐं हिन में व्यंजन जो माल पीआरण जो पाणी जमल थींदो हो ऐं धोबी घाट पिणु हिन में तालाब में हुयो, जिथे धोबी कपिड़ा धोईंदा हुआ। हाणे इहो तालाब जेको आहे सो उन खां पोइ गंदे पाणीअ जो तालाब थी वियो आहे ऐं हिन खे जेको आहे सो चोतरफ़ खां काफ़ी माण्हुनि कब्ज़ा करे वलारे छॾियो आहे, घर ठाहे छॾिया आहिनि। जीअं त मानसून जे मौसम में, बारिश जे मौसम में ही तालाब गंदगी जे करे ऐं कब्ज़नि जे करे ओवरटॉप थींदो आहे, जंहिंजे करे काफ़ी घरनि जो नुक़सानु पिणु थींदो आहे। ही पहिरियों ई साल आहे जो हिन तालाब जी घाटी कराई पई वञे ऐं हिन खे बंदि चोतरफ़ ॾियारियो पियो वञे। ही चेयरमैन साहब राना बाक़रे जी कोशिशुनि सां ही 8 ॾींहंनि खां तक़रीबन हिन में कमु जारी आहे। हीअ जेको ही ट्रालियुनि ज़रिए हिन में ही भराव ॾिनो वियो आहे रस्ते खे, मिटीअ जो, सिरनि जो, किकिरियुनि जो जेको आहे सो भराव ॾिनो वियो आहे ऐं हिन जी घाटी जारी सारी आहे। हाणे हिन जे में काफ़ी सफ़ाई थी चुकी आहे ऐं थिए पई ऐं हिन में हाणे बारिश जो काफ़ी पाणी स्टोर थी सघे थो, पर पब्लिक हेल्थ जूं जेके मशीनूं आहिनि हितां पाणीअ खे जेको आहे ॿाहिरि कढंदियूं आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला जेके पब्लिक हेल्थ जे मशीनुनि जी पाणी सही नमूने सां कढियो त हिते पाणी ओवरटॉप न थींदो ऐं माण्हुनि जे घरनि जो बचाव थी वेंदो।